घोटकी में पीपल्स पार्टी जे MNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर जे ख़ास हिदायतुनि ते तालुक़े म्यूनसिपल कमेटी ऑफिस घोटकी जे मुलाज़मनि में ईद जा कपड़ा विरहाइण जी तक़रीब मुनाक़िद थी। तक़रीब में एडमिनिस्ट्रेटर तालुक़े म्यूनसिपल कमेटी घोटकी रज़ा हुसैन खोसो, चीफ म्यूनसिपल ऑफिसर ग़ुलाम मुश्तबा मल्हा, इंक्रोचमेंट ऑफिसर अब्दुल गफ़ार चाचणी ॿियनि शिरकत कई। तक़रीब में म्यूनसिपल कमेटी ऑफिस जे हेठिएं अमले में 200 ईद जा कपड़ा विरहाया विया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एडमिनिस्ट्रेटर रज़ा हुसैन खोसो चयो त ईद जी ख़ुशियुनि में मुलाज़मनि खे शामिल करणु असांजो दीनी, समाजी, इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे। मुलाज़मनि जी भलाई असांजी अवलीन तरजीह आहे। मुलाज़मनि जे हर ॾुख सुख में उन्हनि सां गॾु आहियूं। इन मौक़े ते मुलाज़मनि ईद जा गिफ्ट मिलण ते ऑफिसरनि जो शुक्रियो अदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।